वफ़ाक़ी हुकूमत बिजली बचाइण लाइ मार्केटूं रात 8 वॻे बंद करण जो फ़ैसिलो करे वरितो। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त तरक़ी हासिल करण लाइ असांखे हाणे पंहिंजा तौर तरीक़ा तब्दील करणा पवंदा। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मनसूबाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो त मुल्क मां दहशतगर्दी खे ख़त्म कयो। हाणे मुल्क जी मुआशी मसइलनि जे हल लाइ कोशिशूं जारी आहिनि। तवानाई जे बजट लाइ हुकूमत बहितर क़दम खणी रही आहे। एहसन इक़बाल जो चवणु हो त उमीद आहे त बिजली जे बजट लाइ सूबा बि असराइता क़दम खणंदा। मुस्तक़बिल में मज़बूत डिजिटल निज़ाम सां मुआशी तरक्की में तेज़ी ईंदी। मुआशी तरक्की लाइ सियासी इस्तेहकाम ज़रूरी आहे। एहसन इक़बाल चयो त 2018 में पाकिस्तान जी मईशत तेज़ी सां तरक्की करे रही आहे। गुज़िरियल हुकूमत मुल्की तरक्की लाइ के बि कम न कया। जॾहिं हुकूमत संभाली तॾहिं मुआशी बहरान ऐं दहशतगर्दी विरसे में मिली। मनसूबाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल वधीक चयो त हिन वक़्त मौसमियाती तब्दीली सबब ख़तरा दरपेश आहिनि। मुल्की मसइलनि जे हल लाइ हुकूमत कोशिशूं करे रही आहे। जदीद टेक्नोलॉजी ज़रिए ज़राअत में इनक़लाब आंदो वेंदो।